अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। ईद जो ॿियो ॾींहुं मुबारक हुजे तव्हांखे। तव्हांखे बि हुजे। माशाल्लाह बकर एॾा महांगा थी विया आहिनि ईद ते, तव्हांखे छा ॿुधायां। मां हिन चकर में ईद ॿिए ॾींहं ते वियुमि वठणु। ओए मां त कुझु सस्ता थिया हूंदा, बिल्कुलु। ईद पहिरियों ॾींहुं गुज़री वियो ज़ाहिर आहे, हाँ। पर ॿिए ॾींहुं बि लखनि में बकर। अल्लाह हिकिड़े अकबर। बकर वारे खां पुछियमि वापारीअ खां, मां घणे आहे बकर, चई 3 लख रुपया। मां चयो बकर खे इहा ॻाल्हि ख़बर आहे तूं 3 लखनि में कपाए। बकरनि खे ख़बर ई न आहे केतिरी हुननि जी क़ीमत लॻाई वञे। बिल्कुलु बिल्कुलु। ॾाढा हिन दफ़े ॾाढो महांगो हुयो जान। एॾी महांगाई। वरी पुछूं था यार छो महांगो थियो त चए पेट्रोल जो महांगो थी पेट्रोल वियो महांगो आहे। थियो। अरे पेट्रोल बकर पेट्रोल ते हलंदा आहिनि छा? मां चयो छा आहे, पेट्रोल पीअंदा आहिनि, डीज़ल पीअंदा आहिनि। जेके वॾा ढोर आहिनि उहे डीज़ल पीअंदा आहिनि, बिल्कुलु। ऐं नंढा बकर जेके आहिनि पेट्रोल ते हलंदा आहिनि। हिन सां ई खणी आया आहियूं हुतां ज़ाहिर आहे गाॾीअ ते खणी आया आहियूं त किराया महांगा लॻाइनि। अरे किराया पोइ लखनि में लॻाइनि छा? बसि हर को फ़ाइदो खणी थो वञे महांगाई। बसि मां त चवां थो हिन पखीअ वांगुरु हिन दफ़े ख़बर अथव कहिड़ी कुर्बानी कई आहे। माण्हू कुकड़ जो कुर्बानी कंदो आहे, ॻाल्हि सम्झ में अचे थी। हा अंडो वठी आयो आहे, वरी उहो बॉइल कयो अथई, हुन जा हिसा कया अथई बाक़ाइदा, उहे विराया अथई। यार छा आहे, माना महांगाई एतिरी थी वई आहे जो हाणे माण्हू अंडो जेको आहे उहो वठी करे उनजी कुर्बानी थो करे। चई ईअं सम्झ बसि चूज़े जी कुर्बानी थी वई। त महांगाई त पंहिंजी जाइ ते आहे, वधंदी रहे थी, पर असां कोशिशि कयूं था त लाफ्टर हाउस जे ज़रिए अव्हांजे चेहरनि ते मुर्कूं विखेरियूं। थोरी देरि जे लाइ सही कुझु न कुझु तव्हां खिलो त जीअं तव्हांजे जेके ॾुख आहिनि, दर्द आहिनि, गम आहिनि, इहे लही वञनि। असां कोशिशि कंदा आहियूं। अॼु असां वटि तमामु बहितरीनु फ़नकार आयल आहिनि लाफ्टर हाउस में, जीअं ईंदा आहिनि हमेशह। जीअं अॼु असां जेके फ़नकार घुराया आहिनि माशाल्लाह, उहे कंहिं बि तारीफ़ जा मोहताज न आहिनि। मां नालो खणंदुमि तव्हां सम्झी वेंदव अच्छा इहे न। सभ खां पहिरियां जंहिं एक्टर खे मां घुराईंदुसि, तमामु बहितरीनु वर्सटाइल एक्टर आहे, होस्ट बि आहे, सिंगर बि आहे, मॉडल बि आहे, ऐं ॿियो अलाए छा छा आहे। ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे असां धरती टीवी ते प्रोग्राम मैनेजर बि आहे। असांजो पुराणो दोस्त, ज़ंगियल दोस्त, माना अवाइलो दोस्त जेके चई सघूं था। अव्हांजी भरपूर ताड़ियुनि में हैदर कादरी। हे सही। गुलपाशी कीअं लॻी तव्हांखे? गुलपाशी थोरी हुई, अञा हुजे हा। ॿिया बि महिमान आहिनि ईअं न जेके हेठि किरिया आहिनि उहे मेड़े करे उन्हनि जे मथां उछलनि, ईअं बि सुठो न आहे। इहा मूंखे सॼी ख़बर आहे, इहा मुंहिंजे हथां बजट वई आहे। हिन करे चवंदा थोरा थोरा करे गुल निछावर कयो। हैदर कादरी साहिबु असां वटि पहुची वियो आहे। ऐं हाणे ॿियो जेको असांजो दोस्त आहे उहो ॾाढो सुठो असांजो सिंगर बि आहे, शाइर बि आहे। मुंहिंजे ख़्याल में सिंध जो अहिड़ो को बि फ़नकार न हूंदो सिंगर जंहिं उन्हनि जी शाइरी न ॻाई हूंदी। बिल्कुलु। ऐं हाणे वरी पाण बि उन्हनि घणे अरसे खां राग शुरू कयो आहे ऐं ॾाढो सुठो ॻाइनि पिया, उन्हनि जा एल्बम बि अचनि पिया। अव्हांजी भरपूर ताड़ियुनि में वहीद हकड़ो। वहीद हकड़ो साहब प्रोग्राम में तव्हांखे भलीकार चऊं था ऐं ईद मुबारक तव्हांखे। ईद राति बि ॾिनीसीं असां व्हाट्सएप ते, ऐं अॼु वरी लाइव तव्हांखे ईद मुबारक चऊं था। तव्हांजी महिरबानी। तव्हांखे बि ईद मुबारकूं हुजनि। जेके असां ॾिसनि था घर में उनखे बि ईद जूं मुबारकूं। सिंध में सिंध खां ॿाहिरि जेके असां सिंधी ॿोली जिते ॻाल्हाई वञे थी, ॿुधी वञे थी, सभिनी खे ईद जूं लख लख मुबारकूं। तव्हां बि वियो भली, फ्रेम कटियो था। साईं वॾी महिरबानी। मां इहो बि चवां त ॾेह तोड़े परॾेह में तव्हांजा जेके रिश्तेदार वेठा आहिनि जी, उहे उन्हनि खे बि तव्हां ईद मुबारक चई छॾियो। बिल्कुलु बिल्कुलु। उनखे हिकु दफ़ो वरी ॿीहर था चऊं, तव्हां यादि ॾियारो था अञा जेको को दोस्त रहिजी वियो हुजे। छो जो ॿाहिरि मुल्कनि में घणा तव्हांजा फ़रिश्ता आहिनि। अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जी महिरबानी आहे इहा असां ते ख़ासि करे। सभिनी सिंधी फ़नकार हुजनि, अदाकार हुजनि, जेके बि हुजनि, छो त उहे असांखे शौक़ु सां ॾिसनि था। छो त मज़दूर तबिको ख़ासि करे जेकॾहिं सऊदी वञो या दुबई वञो न, त उते वीचारा पंहिंजे वतन खां परे आहिनि। पोइ ईद जो ॾींहुं पंहिंजे कमरनि में या पंहिंजे हिसाब सां गुज़ारनि था, त पोइ टीवी ॾिसी करे पंहिंजो टाइम पास था कनि। बिल्कुलु बिल्कुलु बिल्कुलु। हैदर कादरी साहिबु असां वटि पहुची चुको आहे माशाल्लाह। ॾाढो सुठो असांजो दोस्त। साईं ईद मुबारक तव्हांखे बि। ख़ैर मुबारकूं, अव्हांखे बि मुबारकूं हुजनि। ऐं नजमा साहिबा अव्हांखे बि ईद मुबारक हुजनि। तव्हांखे बि खोड़ सारी। तव्हांखे वाक़ई मुंहिंजे तरफ़ां बि ईद मुबारक हुजे। थैंक यू। खोड़ बि वॾा थैंक यू सर। अॼु नजमा कावेद साहिबा ब्लैक ड्रेस में आई आहे। हेॾा हैदर कादरी ब्लैक टी शर्ट पाया हुआ। तव्हां में थोरा थोरा ब्लैक आहे टी शर्ट में। मूंखे ॾिसी तव्हां ब्लैक डे पिया मल्हायो। ब्लैक डे
आहे त ईद नजमा नेट पकड़जी पियासे कोशिश त वरी कई से पर पकड़जी पियासे ॾियण जी सही नज़र तेज़ छो त ब्लैक ब्लैक एंड ब्लैक ऐं होॾां जेको असांजो डायरेक्टर वेठो आहे ख़ैर मोहम्मद खेड़ो माशा एंड अदर ब्लैक अॼु ब्लैक डे मल्हाइनि पिया सभई दोस्त असांजा महांगाई जी माशाल्लाह ईद जो ॿियो ॾींहुं आहे मसरूफ़ गुज़रियो हूंदो पहिरियों ॾींहुं त तव्हांजो ईद जो त तक़रीबन सभिनीनि जो इहो वाहिद ॾींहुं हूंदो आहे जेको मुंहिंजे ख़्याल में अक्सरियत में सेम गुज़रंदो आहे तक़रीब ईद जी नमाज़ ईद नमाज़ खां पोइ जेके दोस्त कुर्बानी वरी थींदी आहे कुर्बानी खां पोइ माण्हू पंहिंजे क़ब्रिस्तान वेंदा आहिनि क़ब्रिस्तान खां पोइ कुझु रिलेटिव्स ॾे वेंदा आहिनि रिश्तेदारनि ॾे सो तक़रीबन सभिनीनि जो सेम ई गुज़रंदो आहे ईअं ई असांजो ॾींहुं बि लाड़काणे में ईद कीअं गुज़रंदी ऐं हिते कराची में कीअं थी गुज़रे लाड़काणे में त अॼु बि मां कोशिशि कंदो आहियां त लाड़काणे में ईद कयां पर काफ़ी टाइम खां ईद न करे सघियो आहियां पोइ ईद जे ॿिए टे ॾींहं ते बि वञणु थींदो आहे सो उहो जेको लाड़काणे वारी ईद आहे दोस्त यार उते घणा आहिनि उते हुननि सां वधीक मज़ो उते लॻंदो आहे त माना उते ईअं आहे जेकॾहिं असां लाड़काणे पहुतासीं त जीअं मच्छी पाणी में पहुची साह पइजी वेंदो आहे हा बसि ईअं तव्हां बि साईं शिकारपुर में मुख़्तलिफ़ ईदूं मल्हायूं हूंदियूं बिल्कुलु बिल्कुलु सर पर हाणे त मुंहिंजे ख़्याल में 20-22 सालनि खां तव्हां आहियो कराची में कराची में आहियां पर पहिरीं रमज़ान वारी दफ़े इतफ़ाक़ सां कराची मल्हाई हीअ बि कराची मल्हाई न त उगी साईं हैदर भाउ चयो त ॻोठ में जेका ईद मल्हाइजे थी या पंहिंजनि सां जेका ईद मल्हाइजे थी उनजो मज़ो ई पंहिंजो आहे हा बिल्कुलु वॾनि जे मुक़ाम ते माण्हू वञे थो हेॾे होॾे महांगाई थोरो माण्हुनि खे महांगाई एॾी थी वई आहे जो जीअं तव्हां अॻु मां पोइ ते वेठोसि ॻाल्हि ॿकरनि वारी ईअं मूंखे बि यादि अची वई त हिकिड़ो रियल थो ॿुधायांव ॿकर वठी आयो आहे हमरा उहो उनखे गाह बि ॾिए पियो मतिलबु गाह खाए पियो ॿकर त मालिक आयो आहे ईअं ॿकर खे परे करे गाह खणी अची पोइ असां छा खाईंदासीं बाक़ी दौर अहिड़ो अची वियो गाह खाइण जहिड़ा थी विया असां तूं इहो खाईंदे असां छा खाईंदा असां छा खाईंदासीं बिल्कुलु साईं वरी त हिकिड़ो साहिबु अॻे ईद ते जॾहिं ऑडियो कैसेट जो दौरु हूंदो कीअं ऑडियो कैसेट ईंदी केॾो माना हिकिड़ो चाह हूंदो त कॾहिं रिलीज़ थिए थी तव्हां यकीन कयो सुरा भाउ जॾहिं ईद जी माना 5-6 ॾींहं पहिरियां हूंदा त जेके होलसेलर ख़ासि करे सॼी सिंध जा अची कराची रहंदा जेके मेन नंबर हुया जीअं शमन साहिब जो आहे मंज़ूर सखियाणी जो आहे या जलाल चांद साहिब जो मरहूम जो त पोइ अची हितां कार्टून खणी ईंदा त जीअं असां वञी शहर में पहिरियों रिलीज़ कयूं त ख़बर पए फलाणे दुकान वारे पहिरियों रिलीज़ कयो के त जहाज़ में बि खणी ईंदा त मतिलबु एतिरो दौरु हूंदो ट्रकियुनि जे अंदाज़ मिलंदो पर उनखां बहितर दौरु हाणे अथव पुछो छाजे करे त अॻे कंपनी ख़र्चु कंदी त पोइ होलसेल ते कैसेटियूं मोकिलींदी वरी रिटेलर ते ईंदी त उहे पैसा कवर कुझु थींदा कुझु न थींदा हाणे तव्हां उहे गाना साॻा ई रजिस्टर कराए यूट्यूब ते रखो तव्हां भले किथे वेठो आहे त उहो ॿुधंदो गानो डाउनलोड करो तव्हांजे अज़ ख़ुदि अकाउंट में अची वेंदा इहो फ़ाइदो हींअर तमामु सुठो अथव फ़नकारनि लाइ जदीद दौरु अची वियो एडवांस जदीद दौरु थियो ऐं ॿियो पहिरियां ॻाइण में माना तकलीफ़ इहा हूंदी हुई त सभु साधन वारा गॾु हूंदा हुया त लाइव ॻाइणो पवंदो महिनत तयारी सां हाणे अगरि हर को पंहिंजो कमु करे थो वञे डिजिटल थी वियो आहे कंप्यूटर रिदम वारो रिदम करे वियो कीबोर्ड वारो कीबोर्ड करे वियो फ्लूट वारो फ्लूट करे फनकार आयो हिकिड़ो कलाम ॻाए साई पटे जा हिकिड़ो थलो ॻाए चए मां पेस्ट करे छॾ त हाणे आसानी थी पई आहे अॻे जो 3 महीननि में हिकु नंबर ईंदो हुयो या 10 गाननि जो हाणे 3 महीननि में 3 एल्बम था अचनि त उहा आमदनी बि वधे थी ऐं ॿुधण वारा बि ॿुधण हाणे झरझंग तव्हांजो कलाम वञे थो पहिरियां न वेंदो पहिरियां 10 रुपया 20 रुपया भाई चूंड कलाम भरे ॾे कैसेट जेके मिसकिन माण्हू हूंदा पर हाणे उन्हनि ते हाणे वाईफाई जे थ्रू या नेट जे थ्रू उहे गीत वञनि पिया त हींअर पज़ीरा ई फनकार खे घणी आहे बिल्कुलु अच्छा करे ईअं थियो ऑडियो कैसेट जे दौर जी ॻाल्हि कंदा जॾहिं अञा चैनल्स न आया हुआ त तव्हां त उन्हनि दौर खां वठी शाइरी कंदा पिया अचो त कंहिं वेगन में या कोच में वेठा हुजो तव्हांजो कलाम हले तव्हांजी शाइरी में कोई ॻाए ऐं माण्हू चवनि यार वाह जो कलाम आहे ऐं पोइ तव्हां हुनखे ॿुधायो जे मुंहिंजो आहे मां लिखियो आहे इहो हो पहिरियों त नंढिड़ो फोटो ईंदो माना ईअं कैसेट ईंदो बिल्कुलु सही थो चए असांखे बि दिलि खे ख़ुशी ॾाढी थींदी अच्छा उन्हनि खे ख़बर न हूंदी त असां उहो शाइर वेठो आहे छो त फोटू जो त ज़मानो ई न हो कंहिं कंहिं कैसेट में कोई ईंदो हुयो सीडीज़ जो नओं दौरु आयो माफ़ु कजो विच में यादि अची विसरी वेंदी सीडीज़ जो नओं दौरु हुयो नयूं नयूं सीडियूं आयूं त मुंहिंजो हिकिड़ो लाड़काणे जो दोस्त हो मिठल गचल उन खां फस्ट टाइम सीडी कई ऐं स्टेज ते ठाहे करे सीडी में रिलीज़ थी मुख़्तलिफ़ जाइनि ते जो सीडी हले पई लाड़काणे खां मां जामशोरे पुराणी ॻाल्हि आहे जामशोरे में मां कंहिं जाइ ते वेठो हुउमि त ईअं उहो सीडी हली हिकिड़ी जाइ ते होटल ते अड़े मां चयो हीअ त मिठल गचल आहे मुंहिंजो दोस्त आहे मां वरी हलियो वियो टीवी लॻी स्टेज आर्टिस्ट हुया त टीवी लॻी मां चयो टीवी ते मिठल गचल हीअ सीडी
मां हरूभरू काउंटर ते बीह करे हरूभरू हीअं ॾिसी हीअं साम्हूं टीवी काउंटर खे चऊं मां ॾिसे थो न असां यार जा कम त हुन वरी काउंटर वारो हीअं ॾिसी मूंखे चयो यार इहो मिठल गचल परे थी वियो टीवी में तो यार आ रही मां माना हो टीवी में तो अचे हुन फिल्म ठाही आहे हेवर चयो त मुंहिंजो यार आ मुंहिंजो इहा ॻाल्हि सही बिल्कुलु कंहिंखे सुञाणींदा हुआ जेकॾहिं कैलेंडर जा जेकॾहिं सखर शिकार पर अचणु वञणु थींदो कैसेटनि जे हवाले सां त उहे त बाक़ाइदे त मां ॾींदा हुआ बाक़ी जेको नओं माण्हू हूंदो हुयो जेके ॿुधाईंदा यार इहो जेको सीट ते वेठो आहे या पुठीं ते या किथे इहो वेही तकिड़ो हिन कलाम जो शाइर जा चमन जो शाइर इहो थिए त उहो त ख़ुशी त लाज़मी थिए थी न उहो त थके लाइ जॾहिं पहिरियों कलाम तव्हांजो ॻायो छा कयां यारो न पहिरियों कलाम अञा मुंहिंजो ॿियो हुयो कहिड़ो हुयो जेको जंहिं मूंखे शनाख़्त ॾिनी मूंखे महबूब घुराए ॾियो ख़ुदा जे वास्ते यार उन खां पोइ छा कयां यारो दिलि मजबूर आहे पोइ आयो ओ सोना जो हा कर ना कर हा कर जे सुपर हिट थिया 90s जे दौर में त 92 93 इहो एल्बम उहो हुयो ओ सोना जो हा कर ना कर पहिरियों मूंखे कराची ॾेखारण वारो अच्छा एल्बम सिलेक्शन धरती प्रोडक्शन में शमन साहब सां कोच में चढ़िया 150 रुपयो किरायो हूंदो हुयो साईं 92 जी ॻाल्हि आहे या असां स्टेज ड्रामो कयोसीं हुन में इहो गानो मूंखे पिक्चराइज़ थियो ओ सोना जो हा करे न तव्हां ते आसरनि में घणो ई राह वियासीं एॾो गानो मशहूरु थियो जो स्टेज ड्रामनि में विझणो पवंदो उहो गानो ईअं न करे भली थोरो गाने खे घटि पैसो कर अच्छा मुंहिंजो हुन नौकर जो डायरेक्टर मूंखे नंबर त ॾे मुंहिंजो नौकर जो कैरेक्टर हुयो अच्छा पोइ हुन सही कयो आहे हा इन करे हुननि चयो त इहो गानो तो ते फिट थो बीहे असल में ॿुधो सर पोइ चरियो नया एल्बम आयो पोइ ॿिया एल्बम आया पोइ ॿियनि चरियो न आहियां सभु सम्झां पियो पोइ तूं असां मलंगनि जे अॻियां बेनकाब न हीअ दिलि तोखे ॾेई न छॾियऊं तूं बेहिजाब न ईअं पोइ सिलसिलो वरी पोइ माना मशहूरु थींदा वियासीं पहिरियां वहीद हिकिड़ो लिखियलु हूंदो पोइ वहीद वफ़ाई लिखाइणु शुरू किथे किथे वरी पोइ जीअं असां में दोस्त हूंदा हुआ मुर्तज़ा मोलाई गोहर गदाई ऐं तीअं वरी पोइ तव्हां वहीद वफ़ाई लिखी छॾियो हिकिड़ो हूंदो मौलाना दीन मोहम्मद वफ़ाई सखर जो हूंदो हा तव्हां वरी पोइ वहीद वफ़ाई करे वहीद वफ़ाई जे काफ़ी मिलंदो आहे त वहीद वफ़ाई वफ़ाई बि तव्हांजो तख़लुस आहे न त हूअ वहीद हिकिड़ो त आहे जी त वहीद हिकिड़ो साहिबु तव्हां कहिड़ो असांखे गीत ॿुधाईंदा मुर्शिद लाल जी धमाल तव्हांजी नज़र कंदो धमाल सां शुरूआत हा जीअं ईद खां पोइ मुहर्रम शुरू थियण वारा आहे मौला जो ज़िक्र कलंदर शाहबाज़ जी धमाल सां स्टार्ट धमाल सां स्टार्ट थी वेंदो वाह जो कमाल थी वेंदो बिस्मिल्लाह साईं भरपूर ताड़ियुनि में वहीद हिकिड़ो मेला लाल का आया है मारो नाराए है दर आओ मिलके गाए धमाले करे जिक्र कलंदर बोलो अली 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 झूलेलाल बोलो अली 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 झूलेलाल बोलो सोना लाल बोलो आओ मनाए शाम कलंदर झूले 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 लाल कलंदर सज गया मेला से मन की ज़मीं पर झूले झूले लाल कलंदर लाल कलंदर लाल कलंदर मस्त सोना लाल कलंदर कलंदर के दीवाने झूलेलाल बोलो सोना लाल बोलो दूर से आए इस दर के दीवाने झूमते गाते कलंदर के दीवाने अलम गाजी का हाथों में उठाकर झूले झूले लाल कलंदर सज गया मेला सेवन की ज़मीं पर मस्त सोना लाल कलंदर सखी लाल
कलंदर सज गया मेला सेवन की जमीन पर झूले झूले लाल कलंदर लाल कलंदर लाल कलंदर मस्त सोना लाल कलंदर झूले झूले लाल कलंदर मस्त सोना लाल कलंदर ॾाढो ज़बरदस्त धमाल ॿुधाई साईं। महिरबानी झूले साईं। झूले लाल कलंदर असांखे इहो भउ हो त नजमा काविश ने धमाल हणणु शुरू कयो छो जो धमाल ॿुधंदी आहे लहर हणणु शुरू कंदी आहे। अच्छा इन करे मां मिंट में ऐं वरी मूंखे कहिड़ो भउ ख़बर अथई मां जिन न ॿार जिन न ॿार लहर अची वेंदी आहे उन्हनि खे थोरो लाफ्टर हाउस ईद स्पेशल में ईद ॿियो ॾींहुं आहे ॾाढा ख़ूबसूरत महिमान आयल आहिनि असां वटि होॾां बि ख़ूबसूरत असां वटि वेठी आहे नजमा काविश साहिबा ऐं हेॾां बि असांजो वही धकड़ो साहिबु वेठो आहे हैदर कादरी माशाल्लाह तव्हांजी ॻाल्हि कटां तव्हां जो चोॾो ख़ूबसूरत वेठिया अथव हीअं बि करे छो हला उहो शर्माए पई थोरो मैं तारीफ़ शर्मा रही थी न शर्माए पई थोरो त माना सदाईं चवंदो रहंदो आहे हुनखे ख़ूबसूरत अॼु बि चयो थो मान ऐं छो जो मूंखे न चवंदी आहे इन करे मां ई चई छॾियां त हैदर कादरी साहिबु माशाल्लाह सोशल मीडिया ते बि घणा तव्हांखे ॾिठो आहे एक्टिव हूंदा आहियो ऐं तव्हांजो चैनल बि आहे पंहिंजो यूट्यूब जो पेज बि आहे हिकिड़ो कुझु ॾींहं अॻु तव्हां हिकिड़ी रखी आगा वकार जे हवाले सां हिकिड़ी रिपोर्ट रखी हुयव जंहिंमें उहो पाण बिजली माना ठाहिण जी का हयो अथई प्लांट जंहिंमें तव्हां चयो पिया त फ्री में बिजली वठी सघूं था ऐं अगरि हिननि खे हिमत सां कजे त इहा छा था सम्झो इहो कामयाबु थींदो तजुर्बो बिल्कुलु कामयाबु वञी सघे थो ऐं वेंदो छा वियो आहे तजुर्बो ऐं उहो किथे हिकु जाइ ते हले बि थो छो त सोलर सिस्टम बि त माण्हू हणनि था ऐं सोलर सिस्टम लॻो पियो आहे माण्हू UPS इस्तेमालु कंदो आहे मुख़्तलिफ़ हर बात इस्तेमालु कनि पिया पर हीअ जेका हिन दोस्त हिकिड़ी परपेचुअल मोशन मशीन जेका ठाही आहे इहा तमामु हिकिड़ी कराइती साबित थी आहे पर हिनखे जेकॾहिं सही तरीक़े सां मतिलबु जेकॾहिं हिकिड़ो पूरी सुठे नमूने सां मॉडर्नाइज़ करे ऐं कजे हा मतिलबु हींअर उहा रिज़ल्ट त ॾिए थी बाक़ी हाणे अॻिते हली उनखे केतिरो जीअं हाणे जंहिं पहिरियों जहाज़ ठाहियो या पहिरियों बाइक ठही त का स्पोर्ट त न ठही ईअं त न हुई हा उहा ज़ाहिर आहे मॉडिफाई थींदी रहंदी आहे उहा शइ पोइ हूअं थी सघे थो इहो कमु बिल्कुलु थी सघे थो इहो असां तव्हां चाहियूं त असां बि करे सघूं था मतिलबु हिकिड़ी कॉलोनी आहे उहा कॉलोनी शेयर सिस्टम करे बि पंहिंजे कॉलोनी में हणाए सघे थी अच्छा हा भलो कमु इहो त प्राइवेट असां करे सघूं था न तव्हां असां सभु करे सघूं था बिल्कुलु अहिड़े माण्हू जी हिमत सां बि करणु खपे हुकूमत खे खपे जंहिंजा बसि वारनि खे खपे त इहे शयूं जेके ठाहे थो या जेको इजाद थो करे उन माण्हूअ जी हेल्प करे त इहा सहूलियत मां ॿिया बि फ़ाइदो वठी सघां हाणे ईद जो अॼु ॿियो ॾींहुं आहे जीअं मिसाल आहे तव्हांखे मां हिकिड़ी ॿी ॻाल्हि ॿुधाईंदो हलां पाड़े वारनि जा वॾा हक़ हूंदा आहिनि बिल्कुलु आहिनि गोश्त तव्हां पाड़े में विराईंदा आहियो न बिल्कुलु त ख़ुदा जा बंदो पाड़े में कमीसूं बि विरायो ईद ते पारायो हिननि खे ख़ुदा जी मार पए छड़ो पाण पाए न वियो हेॾे हेॾे छो ईंदे मां अचां हेॾे अचो तूं अच मां सुञातो त मां कीअं हा इन टी शर्ट खे कीअं लुंडे मां मां पियो वेठा मूं सां न ठहियो पियो संद कमीस करने की वही न कराने जी कमीस ज़िक्र छॾियो हुनखे पंहिंजी टी शर्ट यादि अची वई निकी कयो न मायर तूं सुठो हणंदो आहे ॻाल्हाईंदो सुठो जेब ॾिसी हाणे हुन स्लो मूंखे इहो थो मिले जेको एतिरी देरि में सुञाणे सोचे पियो त मां भई तव्हांखे टोड़ो कहिड़ो हणां हिते तक खिलणु खपे हा पर हाणे हिते थोरो खिली वठो वालेकुम अस्सलाम ओहो वालेकुम सर कहिड़ा ख़ुशि आहे सभु ख़ुशि हेलो साईं जान हे तव्हां नओं माण्हू थो ॾिसिजे नओं न आहे साईं पुराणो आहे तव्हां बाबा मामा हिनखे हैंगर तां त लाया वञी तक माफ़ करे बिहो केरु आहियो साईं तव्हां ईअं अची विया केरु आहियो कौंसलर आहियां हाणे खटे आहियां इलेक्शन काउंसलर लॻो त नथा अच्छा उहो सिंगर लॻे त मां कौंसलर नथो वॾी ॻाल्हि आहे तव्हां खटिया साईं वेही रहो खटी आया आहियो तव्हां काउंसलर खटी जी आया साईं जी खटे आहियां घणनि वोटनि तां खटियो सही ॾिसो त वोट जी ॻाल्हि न हूंदी आहे वोट त वोट हूंदा आहिनि अच्छा हा काउंसलर थी बीठा हुयो जी साईं जी इहो आकड़जी छो विया हो ईअं हा साईं आकड़जी छो विया इलेक्शन खटण वारो ईअं आकड़बो आहे मोतबर माण्हू ज़ाहिर आकड़जी हलूं न इहो कुर्सी जो कमाल आहे कुर्सी जो कमाल आहे सदको वञे आहे शिकारनि जी जीप शिकार जी जी इहो कुर्सी जो कमाल आहे शिकार साईं शेपर तव्हांजा ख़तरनाक हद ताईं वधी विया आहिनि हेठि ईअं थोरो जी सही छा वाकई शेपर ना ॿुधाए ॾिसो त इंतखाबी निशान में शेपर हुए
बिल्कुलु सही थो चए अच्छा इन जे करे असल में छा टाइम न मिलियो असांखे अॼु वटि वियासीं कोन मथां ईद अची वई उन ख़ुशी ख़ुशी में असां दावतूं पिया खाऊं ऐं जेको आहे सो तव्हांजे प्रोग्राम जो ॾिस पियो त असांजो असां तव्हांजे प्रोग्राम में अचूं तव्हां त घुरायो न था कंहिं बि कौशलर खे पंहिंजे प्रोग्राम में तव्हां न घुरायो आहे असां छो घुरायूं असां? हा छो घुरायूं? न बस असां बि पाण न आयासीं असां सॼो पाॾो भॼी आयो असांजो उहो ॻोल्हण आया हुआ हिते? जी सर हेॾे त न आयो आहे हिते त हलो बसि हिकिड़ो कमु कयो वठी वञोसि यकीन कयो इन मुहांडे हुयो मां पहिरियों शक में पोइ ख़बर पवंदी हे भई तकिड़ो आहे हे त बहितरीनु सिंगर आहे मास्टर ॾाढो सुठो ॻाईंदा हुआ यार अञा ॾाढो ॻायो था सुठो सिंगर बि आहे शाइर बि आहे एॾो सुठो शाइर त कमाल जो आहे असां त जा प्रस्तार आहे शाइरी में ख़ासि करे तव्हांजी ख़ुशबू वारी पेन ॾेई इहो हिकिड़ो प्यारो माण्हू इहो हुननि जो न आहे साईं बाक़ी हिकिड़ी ॻाल्हि आहे ॿुधई साईं ॿुधई इहा हिननि जी शाइरी न आहे हिनजी न आहे इहा ज़ुल्फ़कार मंगी जी शाइरी आहे न ये सिराज शाह जी है। सिराज शाह काउंसलर जो तव्हां थिया कहिड़ा कम कराईंदो तव्हां साईं असां ॾिसो त रोडनि जा जेके ठीका आहिनि माशाल्लाह उहे असां मंज़ूरु कराया आहिनि अच्छा इंशाल्लाह रोड हिकिड़ो न ॾिसंदो तव्हां इलाइक़े में जेके ठहियल आहिनि उहे ठाहींदो छा? जी उहो ढराए ॾिसो त हिकिड़ो रोड ठहियल सही न आहिनि उहो ढराए करे ॿीहर असां हुन मिटी विझाईंदासीं ऐं वरी सोचो इहो आहे त असां जेके गटर आहिनि उन गटरनि खे असां जेको ख़तमु करे नवां गटर ठाराईंदासीं ॾिसो बजट आहे हरू वापसि वञे थो लेप्स थिए थो बजट साईं हा न साईं समय नथी अचे ॻाल्हि तव्हां खटी कीअं वियो? हा खटी कीअं वियो? इहे सभु खटे आहे धांधली दांदली न आहे दांदली न चइबो इनखे इहो चइबो त बाबा बसि ठपा आहिनि ठपे ते ठपा ठपे त ठपा इनखे धांधली था चवनि इनखे चइबो इलाइक़े में कीअं असर उसूक आहे तव्हां तमामु वॾो असरु सूंघा साईं केतिरो? यकीन कयो 3 माण्हू टिनी मूंखे कुटियो उन जे बावजूदि मां खटियो निंड पियो पोइ बि खटियो इलेक्शन अच्छा मज़ो त इहो आहे बार बार वियो था उथो था छो मुंहिंजी मर्ज़ी आहे तोखे नहीं काउंसलर थिया हो तोखे कहिड़ी तकलीफ़ तूं असांजे पाण में पढ़िया, मां काउंसलर थिया असांजे पढ़िया थोरी सफ़ाई त कराए हा छॾियो सही बिल्कुलु ॾींदासीं ॿुहारे टुको ॾियो मां पाण थो ॾियां तव्हां पाण ॾींदो हा बिल्कुलु मां तव्हां हेठां ऐब अमलो न आहे हूंदो सही हिन आहे। में अमलो हूंदो आहे न तव्हां हेठां हिन में ऐब न आहे साईं दादू में ॾिठो तव्हां जज साहब और ॿुहारी ॾियारी सीपर भर्ती थियल आहे जेके साईं बाक़ी कटनि वॻो त मुंहुं वांगुरु बाक़ी मां ॾियण लाइ तयारु आहियां कगल ख़िदमत कंदासीं नज़र तव्हां ख़िदमत ईंदी बाक़ी पैसो असां न ॾींदासीं पैसो इस्तेमालु न कंदासीं जेको पैसो मिलो पाण खाईंदासीं भला खिल गटरनि खे खिल सुहिणा खिल त कुझु हवा निकिरी फूकजी वियो गटरनि खे ढक त हणाइजो न ॿार नंढा मासूम किरनि था गटरनि जा ढक लथल आहिनि हीरोनी चोरी करे था ॾिसो वञनि जा लोह जा गटर विकिणी करे असां सीमेंट जा गटर ठाराया अच्छा गटर एॾो वज़नी हुजे जीअं माण्हू खणी न सघे गटर ढक ढक जेको आहे सम्झे न साईं लोह जा हणाए करे असां पंहिंजो पाण नुक़सानु करायो एॾो वज़नी बि त न हुजे न जो हुनखे जमादार खोले ई न सघे सफ़ाई कीअं थींदी भली साईं मशीनूं आहिनि अॼुकल्ह यार हिन मुंहुं दोरायो अॼुकल्ह मशीनूं अची वियूं आहिनि अॼुकल्ह हर शइ टेक्निक अची वई उन सां आहे सफ़ाई जेक जे ज़रिए हाणे अॼुकल्ह ढकण खणबा मथे जेको जमादार वटि पंहिंजो जेक हूंदो जेके ज़रिए ढकण मथे कंदो ऐं पोइ गिरी सफ़ाई कंदो वञी करे जेके ज़रिए कुला भेट लारायो साईं भला राग ॿुधायो राग साईं हाणे त असांखे धमाल ॿुधाई वई तकिड़े साहिबु ॾाढी सुठी धमाल ॿुधीमांसि हे कोशिशि कनि था हाणे ख़बर न आहे हिकिड़ी जो तुफ़िल सजाणे जी धमाल मशहूरु थी आहे साईं हुन में पंहिंजो शहरयार वही तकिड़ो ग़ुलाम अली शैला गुल जेके बि फनकार आहिनि टोटल धमाल ॻाई बाबा इहो कुदरती तकिड़ो कहिड़ो आहे कंहिं हिट थींदी कंहिंखे नुसरत फ़तेह अली साहब जी जी कलंदर जी धमाल ॻाई दम मस्त कलंदर मस्त कलंदर मस्त। हिट थी वियो तुफ़िल सजाणे 2 साल खां पोइ गानो इहो लॻो हालांकि ॻायो हो पहिरियों फ्री ॾे आयो चिंचिन वारनि खे 2 साल पोइ कलंदर न करे थो मखियूं वेठी थो उड़ाए मखियूं न आहे वार आहिनि लूसी नक मखी वेठी हो न मां इंसान जो कौशल कुअनि जो कौशल अथव टिंडल खां थोरो वॾो आहे बसि टिंडड़ खां थोरो वॾो आहे भाई साहब तव्हांखे ॾिसी ॾाढी ख़ुशी थी वई अॼु ईद जहिड़ी सुथण ते टी शर्ट पाए आया न साईं ट्राउज़र आहे ट्राउज़र हाणे माफ़ जदीद क़िस्म जो असल में बारिशूं बि थियूं न त हुनजे करे असल में ॾिसो हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो असां कपिड़नि में हरूभरू फासी ऐं मुहांगा कपिड़ा माण्हू लुॾे रेड़ी ते बीहे वञी हर शइ मिली वेंदी आहे बूटनि खां वठी टोपी ताईं मिली वेंदी काउंसलर साहब असांखे पाणी त ॾियो न भला हा साईं पाणी त ॾियो न साईं छो ॿुधणो ॿुधणो ई प्रोग्राम आहे छा बसि ॿुधण जो प्रोग्राम पाणी त ॾियो न माण्हू पाणी त पीअनि न असांखे पीअण पाणी कोन थो अचनि घर में साईं ॾिसो त मिनरल वाटर पीओ मिनरल वाटर अॼुकल्ह सस्तो थी वियो आहे मिनरल वाटर पीओ हीअ इलेक्शन तव्हांजी नज़र में माना जेका थी गुज़री बताइए तमामु ईमानदार सां थी आहे जेके इलेक्शन थी आहे अॼु जेकर तव्हां ख़ुदा न ख़ासि हारायो आहे त वरी बेईमानी तव्हांखे बाक़ाइदा पतो लॻी वञे हा बेईमानी थी आहे अच्छा
खटण खां पोइ महसूसु थिए थो त ईमानदारी अञा आहे असांजे मुल्क में। अञा माना कराची आहे साईं, कराची में काउंसलर थिया जी सर जी। हुते इलेक्शन ई न थी आहे न सिर्फ़ु कराची में न थियो, माफ़ कजो, मां कराची आयो आहियां घुमणु, अच्छा इलेक्शन खटे हेॾे आयो, पोइ हिते मां रहंदो हिते आहे सॼो साल। तक कहिड़ो आहे तव्हां अरे तक कहिड़ो ही तक कंहिंजे पीउ जो न आहे, मुंहिंजे दिलि वारो। यार अजीब ॻाल्हि आहे, खटिया तव्हां आहियो ॻोठ में कंहिं जी शहर हा, में, जी हा। वरी चओ था सॼो साल मां 5 साल कराची में ई जी हूंदो सर, ॾिसो हर माण्हू तंग कंदा, पर फ़ोन ते हले थो पियो कमकार, फ़ोन ते कमकार हले थो पियो। भला तव्हां जेका जनरल काउंसिल जी असेंबली थींदी आहे जी सर जी। असेंबली में कुझु आवाज़ उथारींदो तमामु वॾो सही टका माण्हू कढायो हुई बेच के कुक लॻियो कई उन्हीं को ईअं आवाज़ थोरो तव्हांजो सर ईअं लॻे थो कंहिं माण्हूअ सां माना मिले मिले थो, लाड़काणे जो को माण्हू थो लॻे मूंखे ईअं। सोचो मिले थो न कर हे वधीक रहियो आहे हुते लाड़काणे में न मिलंदो हूंदो, लॻे थो। सम्झो सर, ॿियो ख़्यालु न पियो सर, शमन मीराणी जो हाल वाल ॾे, कुझु न पियो अञा ॻाए थो या रिटायर थी वियो आहे? ॻाए थो सुहिणो जवाब। मुमताज़ मोलाई बि ॻाए थो सही उन वक़्त में जोड़ी हूंदी आहे, प्रस्तार हूंदा हुआसीं, शमन मीराणी जो सभई तकड़े जी जोड़ी हूंदी पाण, कहिड़े वक़्तु शाइर हूंदो। हा कहिड़े वक़्त जी ॻाल्हि था कयो? इहो सही मां पंहिंजो जोड़ी त सही। 99 जी 89 साईं, जोड़ी त- 91 92 93 इहो दौर सही बिल्कुलु सही, साईं खे यादि आहे काउंसलर साहब। तव्हांखे साईं यादि हूंदो हिननि स्टेट ड्रामे में कमु बि कयो बिल्कुलु सही में विलन थियो स्टेट ड्रामे में हा। उरूज हूंदो हुननि ऐं जो। शमन अली मीराली हीरो हुयो अब दीवान हो हिकिड़ो वापारी हो, जयराम जयराम दास जयराम उन ख्वाहिश हुई, अञा ॿियो दीवान हो, उन ख्वाहिश हुई त शायदि जयराम रिलीज़ कराई ख्वाहिश हिते वही त हिकिड़ो विलन हुजे, शमन मीराली हीरो हुजे, ऐं अलीकुल बालान में विलन पंहिंजो कॉमेडी हुजे। इहो ऐं ड्रामो वॾो स्टेट ड्रामो ज़बरदस्त हुयो जंहिंमें सतार साजन साहब बि हुयो, सिंध जा तक़रीबन सभई फनकार हुन में, रशीद कुमार बि आयो हुन में, रशीद कुमार साहब बि आयो, हा। सिंध जा सभु फनकार हुन में गॾु थिया हुया। ऐं शमन अली मीराली साहब जो एल्बम आयो बिस्मिल्लाह क्या बिस्मिल्लाह, ऐं उहो गानो में परफॉर्म कयो हुन माना साईं मूंखे ईअं लॻे थो माना तव्हांजो जेको ॻाल्हाइण ॿोलाइण न तव्हां पैसा खाई वेंदा पाण में त। ॾिसो त वक़्तु वक़्तु ॻाल्हि आहे, पैसा खाईंदा आहियूं असां, इन करे माण्हू कमु न कंदा त असां पैसा खाईंदा आहियूं माण्हुनि जा, ईमानदार माण्हू ख़ासि करे पैसा खाई वेंदा। फनकारनि जा पैसा बि खणी वेंदा। ख़ैर हाणे पुराणी ॻाल्हि खे छॾियो, पुराणी ॻाल्हि यादि न रहंदियो। सही तव्हां टेंशन में न कंदा आहियो माना न, लॻे वज़न मां लॻे थो। तव्हांखे सॼी राति ॻोल्हियो फनकारनि जा पैसा खाई आयो, अदाकारनि जा स्टेट ड्रामो करायो, छॾियो पुराणी ॻाल्हि खे छॾियो तव्हां सही काउंसलर आहे, छा था ॻाल्हायो तव्हां? हा करे हलिया वियो वरी पुराणी मूंखे यादि थो अचे काउंसलर जो इंट्रोडक्शन तव्हां जूं 3 शादियूं थियल आहिनि, 3 घरनि में विया फनकार, तव्हां हुते न मिलिया। छो तलाक ॾियां छा हुननि खे? थियल मुंहिंजी मर्ज़ी आहे। काउंसलर थियण खां पहिरियां तव्हां छा कंदा हुयो? हा काउंसलर थियण खां पहिरियां छा कंदा? असां मां शाइरी कंदो हुउसि। शाइरी कंदा? हा, पोइ वरी ॻाइणु सिखियुमि, ॿिन्ही में नाकाम थियो, काउंसलर थियुसि। ऐं इनशाला हिन में बि नाकाम ईंदो। लॻे थो जेकॾहिं असांजा कुल्हा हिते रहिया त नाकामी यकीनी आहे। हा यकीनी सम्झो तव्हां। वहीद अकरे साहब खे असां चवंदासीं कलाम ॿुधायो, को लाइव कलाम ॿुधायो त मज़ो अची वञे। शेर खे छिमकाए साजन रात रात वाह इहो आहे जो कलाम थी लाइव ॻाईंदो आहे हा साईं। यार भाई ख़ुशी थी तो मिली करे चङो भलो फंकार लाइव नथो ॻाए सघे साईं तव्हांजे साम्हूं ॻाईंदो हाणे लॻी शर्त शर्त हिकिड़ो त कुला हेठि करे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, मां साम्हूं कयो त खिल निकिरी वेंदी, मां वञा ॻाए। न तव्हां खिल छो निकिरंदी? तव्हां पुठियां वियो न, अॻे हुन वियो ॾिसो हुननि खे। हुनखे छत ॿियो गेटअप बि त करे न। प्रोग्राम जो सम्झी वियो। अच्छा। असां ॻायो गुड लक, आई लव यू सर। असां तव्हां ईद जो लख लख वाधायूं। महिरबानी सर। ख़ुशी जो सर तव्हांखे वधो सर सर ॿियो प्रोग्राम न थींदो, महिमान कोन आया, बरसाति ख़ुशी जो। जी भरपूर ताड़ियुनि में वेही हिकिड़ो छिमका रानल रात बाकिया, शेर के छिमका रानल रात बाकिया, रात बाकिया भूरल रात बाकिया, झूमोए झूमा रानल रात बाकिया, झूमोए झूमा रानल रात बाकिया, रात बाकिया सोहणल रात बाकिया, शेर के चिमका रानल रात बाकिया।
बि वेझो आ रूह खेरी झाए राणल रात बाक़ी आ रूह खेरी झाए राणल रात बाक़ी आ तूं मोए झूमाए राणल रात बाक़ी आ शेर खे चिमकाए राणल रात बाक़ी आ वञण जूं तालियूं पिरी करण वञण जूं तालियूं पिरी छॾ वञण जूं तूं ॻाल्हियूं पिरी छॾ वञण जूं तूं ॻाल्हियूं पिरी दिलि सां दिलि मिला दिलि सां दिलि मिलाए भूरल राति बाक़ी आहे झूमाए भूरल रात बाक़ी आ शेर खे चिमकाए साजन रात बाक़ी आ सिंधु जिए सदाई जिए सिंधु जिए सिंधु जिए सदाई जिए सिंधु जिए जियम सदाई जिए गाए गारा भूरल रात बाक़ी आ गाए गाराए रोनल रात बाक़ी आ झूमोए झूमाए राणल रात बाक़ी आ शेर खे चिमकाए 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 राणल रात बाक़ी आ वाह महिरबानी बस इहो शुक्र कजो त दुआ कजो त सजण सिंधी हे प्रोग्राम न ॾिसे विच में जेको मिसरो तव्हां दॿियो साढो मसलो साईं शाइर माण्हू आहे न ॾिसो उहो त ठाहे छाहे, गुथारा त असांखे बि चओ थो अलाह कंदो उहो न ॿुधंदो बहरहाल ॾाढो सुठो माना तव्हां हिकिड़ो मिसरो बि ठाहे वरितो ॻाईंदे ॻाईंदे लाफ्टर हाउस में अॼु ईद जो ॿियो ॾींहुं असां मल्हायूं पिया वहीद हिकिड़ो साहिब सां हैदर कादरी साहिब सां ऐं हूअं बि असांजो पहिरियों ॾींहुं बि धरती टीवी ते ई हुयो माशाअल्लाह ॿियो ॾींहुं बि टियों ॾींहुं बि धरती टीवी ते ई हूंदो धरती टीवी ईअं असांजो ॿियो घरु आहे असांजो ऐं तक़रीबन घर घटि हूंदा ऐं धरती टीवी ते वधीक हूंदा आहिनि मां त जेॾी महिल टीवी हलाईंदो आहियां धरती टी तव्हां वेठा वेठा मूंखे लॻे थो घर ई तव्हां न ईंदा आहियो वाहिद लाशारी चए पियो जो ख़ुदा जी का मार माना माशा इहा ॻाल्हि आहे शुक्र आहे एॾो धरती ॾिसो था न वाहिद लाशारी चइबो ख़ुदा जी का मार प असां टीवी जे मथां टपड़ी विझी था छॾियूं पोइ बि नज़र था अचो अच्छा सोराब मूंखे हाणे ज़ाहिरा हैदर असांजी फील्ड जो माण्हू आहे ऐं धरतीअ ते असांजे लाइ माना इहा ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे त PM असांजो जेको आहे हैदर आहे त मां हैदर खां सिर्फ़ु इहो सुवालु कंदसि त एज़ ए ख़ुदि पाण हिकिड़ो एक्टर आहे बि ऐं रही चुको आहे काफ़ी ड्रामा आहिनि सुपर डुपर हिट ॾिना बि आहिनि मुख़्तलिफ़ चैनल्स ते त तव्हां पंहिंजे ई चैनल ते धरती ते आहियो त तव्हां हिन धरतीअ तां कुझु करण लाइ सोचियो आहे ड्रामे जे लाइ बिल्कुलु तमामु ज़बरदस्त सवालु तव्हां वक़्त जे मुनासिबत सां पुछियो आहे एक्चुअली जीअं तव्हांखे ख़बर आहे त असां माण्हू सीनियर थींदो वेंदो आहे कम जी ख़बर पवंदी वेंदी आहे त जीअं कम जी ख़बर पवंदी वेंदी त तव्हांखे ख़बर पवंदी त कमु ॾुखियो आहे छो त उन जी मयार ते पहुचण जे लाइ हाणे ड्रामा त थी सघनि था को मसइलो कोन्हे को मसइलो न आहे जीअं ड्रामा थियनि था या जीअं कुझु असां बि अहिड़ा कुझु कंदा आया आहियूं जेके न करणु घुरिजनि आहे पर हिन वक़्तु दुनिया लेवल ते जेकॾहिं असांखे अचिणो आहे त पोइ असांजो ड्रामे जो जेको मयार आहे न उहो उन लेवल ते आणणो आहे हाणे उन लेवल ते आणण जे लाइ मुंहिंजी डिस्कशन्स थियूं आहिनि पंहिंजे MD साहिब सां बि हू त सिंपली तौर ते मिसाल ड्रामो असां ठाहियूं त उहो जीअं उहो ठाहे सघूं था पर मां इहो नथो चाहियां मां चाहियां थो त जीअं मतिलबु सिर्फ़ु रुॻो ज़बान जो फ़र्क़ु हुजे बाक़ी जेकॾहिं असांजो कोई ड्रामो ॾिसे त उहो ईअं न चवे त को हीअ लो लेवल जो ड्रामो आहे या को हीअ बसि सिंधी ड्रामो आहे या नॉन प्रोफेशनल माण्हुनि ठाहियो आहे
लॻे त को ड्रामो कंहिं चैनल ठाहियो आहे ऐं लॻे त को मतिलबु माना उनखे जेकॾहिं कंहिं उर्दू या कंहिं ॿी ॿोली में बि डब कजे त उहो लाइक़ु थिए इंटरनेशनल लेवल मुंहिंजी इहा हिकिड़ी ख़्वाहिश आहे। बिल्कुलु ज़बरदस्त। छो त मूंखां तक़रीबन माण्हू इहो ई सुवाल ॿाहिरि कंदा आहिनि त हाणे हैदर पाण एक्टर माण्हू आहे त ज़ाहिरा धरती ते आयो त ज़रूरु ड्रामा हाणे थियणु घुरिजनि, त इन जे करे मूं सोचियो तव्हांखे सवाल कयां। न ज़बरदस्त तव्हांजो सुवालु आहे। मतिलबु मां जीअं असां बजट आम ज़बान में माना ईअं सम्झायां त जेकॾहिं कोई 50-60 लख रुपयनि जी सीरियल जी बजट हूंदी त इहो ड्रामो असांजो ॾाढो सुठो ठही सघे थो। माना घटि में घटि इहा अॼु त ॿाहिरि त अञा वधीक करोड़नि में कंहिं हिकिड़ी सीरियल जी जेका बजट आहे करोड़नि में हिकिड़ी सीरियल जी, पर असां जेकॾहिं पोइ बि 60-70 लख ताईं बि जेकॾहिं असां 1 करोड़ जे अंदरि बि असां जेकॾहिं सीरियल ठाहींदासीं न त उहा हिकु त माण्हू ठाहे सघे थो, पर इहो जेको आम कजे हिनखे इहो ॾाढो ॾुखियो आहे फिल वक़्तु। पर हिकिड़ी कोशिशि आहे, इंशाअल्लाह ताला हिन कोशिशि खे जारी रखिबो। माना हिकिड़ी ट्राए कयूं पिया। हाणे वधीक अॼु हिन प्रोग्राम में ॾाढो सुठो तव्हां मुंहिंजी दिलि वारो सुवालु कयो आहे ऐं असां MD साहब बि जेकॾहिं ॿुधे थो त सर करिणो आहे न। सुठी ॻाल्हि आहे, थोरो चेंज अचे त सुठो आहे। वरी तकिड़ो साहिबु तव्हां बि माशाल्लाह ॻायो पिया, तव्हांजो पुटु जेको आहे हैदर अली, हे हैदर न हलियो, हैदर अली हिकिड़ो जेको तव्हांजो पुटु आहे उहो बि ॻाए थो ॾाढो सुठो। छा था सम्झो तव्हां खां वधीक सुरीलो आहे? मूंखां सुरीलो आहे ऐं नंढड़ी उमिरि आहे, हुनजो कचो ज़हन आहे, माना हिकिड़ो मिंट में शइ खे कैच करे थो वञे। उनखे कंहिंखां शागिर्दी वठायो उस्ताद कोई आहे कोई? मां उनखे त करे कोई इन शइ ते मजबूर न कयो आहे त तूं ॻाए या फलाणे तोखे उस्ताद वठी थो हलां त उते तोखे छॾियां थो जेकॾहिं, पर उहो चए त मां सिंधी न ॻाईंदुसि। अच्छा, हा उर्दू उर्दू ॻाईंदो। सजाद अली घणो ॿुधंदो आहे, आसिम अज़हर खे ॿुधंदो आहे, हिननि फनकार इन्हनि खे ॿुधंदो आहे, चए थो सिंधी खे मां न ॻाईंदुसि। सिंधी में माना हुन ॾिठो आहे त असां पी छा कयो जो असां हक़ीक़त थी। हा जीअं ॾिसो हैदर भाउ ॻाल्हि साईं अदीस भाउ जी नजमा कई ॻाल्हि त असांजी सिंध में तमामु टैलेंट आहे। ॾिसो साॻा छोकिरा असांजे सिंध जा सिंधी जा फहद मुस्तफ़ा जो यासिर शोर इहे असांजी सिंध जी सिंधी ऐं सिंधी मीडिया जी। अदा तव्हां इहो सुवाल ज़बरदस्त कयो। तव्हांजो रुगो पुटु न बल्कि जेतिरा बि असांजा ॿार आहिनि न्यू जनरेशन उहो इहो ई चए थी त माना ही तव्हां हिकिड़ी शइ ते महदूद रहिया हो, यानी पंहिंजी ॿोली असांखे त पंहिंजी ॿोलीअ सां लॻाव आहे, पर अॼु जो ॿार सोचे थो त न अगरि अॻियां निकिरणो आहे त पोइ उहा ॿोली यूज़ इंटरनेशनल लेवल ते इंटरनेशनल ते माण्हू अची थो वञे। शमन मीराल साहिबु हिकिड़ो गीत ॻायो, शीशे का था दिल मेरा पत्थर का ज़माना था। पंजाब जो फ़नकार आहे मलकू, हींअर तो हुन नालो आहे माशाल्लाह, पंजाब में बि प्रोग्राम लॻा। तुफ़िल संजराणी आहे असांजो सिंध जो फ़नकार आहे। सोना लगदा अली वाला हींअर सिंध में प्रोग्राम उनखे जेके नथा मिलनि, जेके पंजाब में जा ॿियनि मुल्कनि में ॿियनि शहरनि में था मिलनि। त मक़सदु असां वटि टैलेंट त जाम आहे, उनखे तराशे मथे केरु आणे उहो उनजी ज़रूरत आहे। जेको 5 रुपया सीड़ाईंदो, हे जेके चैनल हुजनि कंपनियूं हुजनि त चवंदा त असां 5 रुपया सीड़ायूं था त 10 रुपया कमायूं, जंहिंमें असांखे बचति नथी थिए त उहे छो सीड़ायूं। हालांकि टैलेंट आहे। असांजो भाउ वेठो आहे, जॾहिं असां ॿिए चैनल ते हूंदो मां म्यूज़िक इंचार्ज, त उते मालिक इन ते उन कया अहिड़ा ड्रामा पेश कया, अहिड़ी म्यूज़िक बि ठाराई पंहिंजियूं। हिकिड़ी कैसेट हुन जो एल्बम आयो जंहिं असांजे ऑडियो कैसेट खे माना थरथले विझी छॾियो, जंहिंमें का धुन न हुई। असां त इंडिया ते कैसेटनि ते कंदा हुआसीं न एल्बम, जंहिंमें हुयो परदेसी दिलि जा पका, जंहिंमें अंबर मेक जो गीत हलियो उस्ताद बुखारी शाइरी, त उहो एतिरो एल्बम हलियो। त सुठी शइ खे त हर माण्हू पसंदि कंदो। ॾिसो न शइ तव्हां पेश छड़ो करण जी ज़रूरत। उर्दू में बि तव्हां ॾाढी सुठी शाइरी कई जेका शमन मीराली साहिबु ॻाई, या जेको आहे त मेरे घर पे सजा गाज़ी कालम। ॾिसो साॻियो ई आहे न, शायदि उनखे पेश केरु थो करे, पेश करणु हिकिड़ो। हींअर त मां पेज ते रखियो, हिकिड़ी दीवान छोकिरी आहे, उन हज़रत अली जी ॻाल्हि कई आहे, हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॻाल्हि कई आहे, अलाह जी ॻाल्हि कई आहे, त उहो हिक जा न आहिनि, सभिनी जा आहिनि। बिल्कुलु सिर्फ़ु हज़रत अली जो कौल आहे हिकिड़ो त चवण वारे खे न ॾिसो त छा थो छा आहे, केरु चवे छा थो, इहो ॾिसो त केरु थो चए, इहो ॾिसो त छा थो चए। हाणे उहो मुस्लमान न आहे, हुन हज़रत नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॻाल्हि थी करे, हज़रत अली जी ॻाल्हि थी करे, अलाह पाक जो ज़िक्र थी करे, त ॻाल्हि थी करे त माना हीअ शइ आहे सभ जे लाइ आहे, हज़रत अली सभ जे लाइ। तव्हांजी ॾाढी सुठी पॉइंट ते मूंखे हिकिड़े हिंदू भाउ आहे कोई, उन हिकिड़ा ज़बरदस्त पोइट्री कई आहे ऐं उन ॻायो बि आहे। तरन्नुम में इहा शइ ॿुधाईंदुमि मां तव्हांखे हाणे। मेरे सीने की धड़कन है, मेरी आँखों के तारे हैं, सहारा बेसहारों का
नबी के जो दुलारे हैं, अली समझ कर तुम फकत अपना उन्हें तकसीम न करना। अली जितने तुम्हारे हैं उतने हमारे हैं। वाह वाह। शायरी जे हवाले सां जेकॾहिं ॾिसूं त मज़हबी शायरी बि कई तव्हां नातियूं बाज़र- जीअं मनक़बत या पढ़ी मेरे घर पे सजा गाज़ी का आलम, वो कसीदा इलाही लिखिया आहिनि, धमालूं लिखियूं आहिनि कलंदर शाहबाज़ जूं, जीअं नातू थी वियूं हमद थी विया। नातो हमदू लिखियूं आहिनि। मां शमन मीर अली साहब खां ॻारायूं आहिनि। वरी मोहरम ईंदो आहे त हुन में कसीदा नो मां सिर्फ़ु नोहा न लिखंदो आहियां, अच्छा ऐं बाक़ी कसीदा लिखिया आहिनि, धमालूं लिखियूं आहिनि, सेरा लिखिया आहिनि। माना सीज़न काई बि न आहे छॾणी। न सिर्फ़ु कसीदा इन करे न लिखंदो आहियां त इंसानु आहे का मतां गुस्ताखी थी वञे, मतां ग़लती थी वञे। उनजे लाइ वरी नॉलेज बि खपे। हर लफ़्ज़ जूं पंज मानाऊं आहिनि। वर जी जी वारनि जो वर आहे, मुट वर, हा वर मुड़ुस खे बि चइबो आहे। बिल्कुलु ॿ टे माना माना थी निकिरे मथां कहिड़ी शेरी मां जा लफ़्ज़ को मूंखे लॻी वञे या लिखिजी वञे मूंखां, जो मुंहिंजी कई कमाई हली वञे। बचकण वारो त मथे वेठो आहे, बचकींदो, पर अहिड़ो मां मतिलबु रिस्क न खणंदो आहियां। हैदर कादरी साहब तव्हां ॻाईंदा बि ॾाढो सुठो आहियो, असां ईअं ॾिठो आहे, तव्हां ॿुधो बि आहे। गुज़िरियल ईद ते जेको पाण हुयासीं धरती माला माल ईद शो जेको कयो, ॾाढो सुठो कलाम तव्हां ॿुधायो। हुन में नज़र मिली नज़रनि सां हाणे बचणु मुश्किल आहे, ॾाढी सुठी शाइरी। सराब तूं त तव्हां कर न ॻाल्हाइण मां शकी थो थियां। मां त इज़त थो ॾियां, हाणे मां छा कयां। न उहा त क़बूल आहे, पर यार तूं दोस्त आहे असांजो, असांजो वॾो भाउ आहे, सीनियर माण्हू आहे। हैदर जो आवाज़ु तमामु सुठो आहे, हा ऐं जेकॾहिं ॻाइण जे तरफ़ अचे हा हा त मां यकीनन हिन दावा सां थो चवां त अदाकारी खां वधीक हिनखे मोट मिलंदी। हैदर कादरी खां कलाम ॿुधूं, चवंदा इहो नज़र मिली नज़रनि सां। ऐं पोइ कुझु के शयूं मां जी ज़िंदगी में हज़ारे वाक़िया हूंदा, के मूंखे मूं ते बि चवंदा आहिनि, के पर पुट चवंदा हूंदा। मां त पर कंहिंजी जेकॾहिं कंहिंजी तनज़ बि थिए थी न सुरा भाउ, त उहा बि तव्हांखे हिमत थी ॾे। हा कंहिंजी तव्हांखे इस्लाह थिए थी न, उहा बि तव्हांखे हिमत थी ॾे। पर जेका तनज़ थिए थी न, उहा तव्हांखे विसरे न, त उहा अञा तव्हांखे जोश ॾियारींदी। हा ऐं जीअं मां कंदो आहियां तव्हांखे त जोश ॾियारींदो आहियां। जेका हुनजी पैरोडी कंदो आहियां मां, उहा माशाल्लाह एॾी मशहूरु थी आहे, साम्हूं ई कंदो आहियां। करे त ॾेखारियो। हिकदमि इहो थियो ईअं जो शो हुयो हिकु दफ़ो लखी में न वज़ीराबाद में, उते अली उल मला कलाम चयो, हीउ तक मुंहिंजे पीउ जो आहे, तक कंहिंजे बाबे जो न आहे। हाणे तक जंहिंजो हुयो उन्हनि शो करायो हो, उते हली वही तकिड़ो आहे, मूंखे चए ॾिया छा थियो, हे पाण यारहं कम पाए, यारहं कम ॾिस छा थियो आहे। हाणे तोखे मश्करी कला घुरा, मश्करी कर न, गाना थो चए पई। चवंदो रहंदो आहे मज़ाइया गीत आहे असांजो। इलेक्शन में चयोसीं, अरे मज़ाइया इलेक्शन में चओ, उते चओ, हिते चओ था चओ, हिते जे शो करायो हुनजो तक, हुनजे पीउ तक, तुंहिंजे पीउ तक। अच्छा उहा एॾी मशहूरु थी पैरोडी जेका कराईसीं असांजी मज़ेदार महफ़िल में, जो मां हिकु दफ़ो हुनजे घर ॾे वियमि, दर ते बेल वॼाई, हिनजो पुटु नंढो हुयो, हैदर अली निकिरी आयो। उन मूंखे ॾिसी, मां अञा ॿुधाइण वारो मां ॿुधाए बाबे खे त सोराब ओ ॾिसी हलियो भले, हलियो पोइ वही तकिड़ो आयो। मां छा थियो तुंहिंजो पुटु ॾिसी करे हलियो छा, नालो ख़बर अथसि या छा? चवंदमि मूंखे अची करे चए बाबा उहो आहे जेको तुंहिंजे आवाज़ में ॻाल्हाईंदो आहे। सो असां हाणे ॿुधूं हैदर कादरी खां इहो कलाम, बिल्कुलु नज़र मिली नज़र। कंहिंजी शाइरी आहे साईं? इहा साईं हे सिकंदर सागर पयार मुंहिंजो तमामु बेस्ट फ्रेंड आहे। ॾाढी सुठी शाइरी, ऐं कंपोज़िशन कंपोज़िशन बि उनजी आहे। अच्छा सर नज़र मिली नज़रनि सां जी। नज़र ॾिठो नज़रुनि खे त धड़कन दिल जी ॻाल्हायो, हाणे बचण मुश्किल आहे, यार हुन अहिड़ो विछायो, नज़र ॾिठो नज़रुनि खे। नज़र ॾिठो नज़रुनि खे
त धड़कन दिल जी ॻाल्हायो हाणे बचणु मुश्किल आहे यार हुन अहिड़ो विछायो नज़र ॾिठो नज़रुनि खे त धड़कन दिल जी ॻाल्हायो हाणे बचणु मुश्किल आहे यार हुन अहिड़ो विछायो नज़र ॾिठो नज़रुनि खे वरी न ॾिसबो कॾहिं मूं त खयो हो कसम मूं त खयो हो कसम हुन ॾे वरी न ॾिसबो कॾहिं मूं त खयो हो कसम मूं त खयो हो कसम दिल न मने थी मुंहिंजी मूं त घणो सम्झायो हाणे बचणु मुश्किल आहे यार हुन अहिड़ो विछायो नज़र ॾिठो नज़रुनि खे त धड़कन दिल जी ॻाल्हायो हाणे बचणु मुश्किल आहे यार हुन अहिड़ो विछायो नज़र ॾिठो नज़रुनि खे चंड जो करण चाहियो मूं दर्शन चाहियो मूं दर्शन चोॾींहं जे चंड जो करण चाहियो मूं दर्शन चाहियो मूं दर्शन दिल न मने थी मुंहिंजी मूं त घणो सम्झायो हाणे बचणु मुश्किल आहे यार हुन अहिड़ो विछायो नज़र ॾिठो नज़रुनि खे त धड़कन दिल जी ॻाल्हायो हाणे बचणु मुश्किल आहे यार हुन अहिड़ो विछायो नज़र ॾिठो नज़रुनि खे ज़बरदस्त थैंक यू नज़र ॾिठो नज़रुनि खे तमामु बहितरीनु शाइरी आहे ॾाढी सुठी कंपोज़िशन ऐं सिकंदर सागर साहब तव्हां अगरि असांजो शो ॾिसो था तव्हांखे स्पेशली दावत ॾियूं था असांजे शो में अचो ऐं असांखे ॿिया बि सुठा सुठा गीत ईअं ई ॿुधायो ऐं ॾाढो सुठो ॻाए थो पाण बि उहो साईं इन दोस्त जो ज़िक्र खुलियो आहे ॾाढो मतिलबु सिंधी में जेकॾहिं हिन जी कंपोज़िशन्स ॾिसजनि या हिन जी जेका पोइट्री जो जेको अंदाज़ आहे त हिकिड़ो मॉडर्न हिनखे असां शाइर बि चई सघूं था मॉडर्न हिनखे असां मौसीकार ऐं असां हिनखे कंपोज़र बि चई सघूं था पाण PhD जेका आहे उहा लतीफ़ सरकार जे सुरनि ते कई आहे वाह वाह असां उन्हनि खे दावत ॾियूं था ऑन एयर ऐं उन्हनि खे दिलि जी गहराइनि सां चवंदासीं त असां वटि अचो लाफ्टर हाउस में हैदर कादरी असां वटि आयल आहे वहीद हकड़ो साहिबु हैदर कादरी आयो आहे असां वटि असां पंहिंजे मोहसिन असांजे सीनियर अदाकार मोहम्मद हुसैन कादरी साहिब जी ज़िक्र न कयो जेकॾहिं ॻाल्हि न कयूं त इहा माना सही सिधी असांजी नाअहली थींदी छोजो उनजा एॾा किसा आहिनि ऐं ईअं सम्झो असांखे अञा ताईं मूं वटि उनजो नंबर सेव आहे मोहम्मद हुसैन कादरी जे नाले सां ई ऐं असांखे न लॻंदो आहे असांखां विछड़ी विया आहिनि उन्हनि जूं ॻाल्हियूं हर महफ़िल में तक़रीबन यादि कंदा रहंदा आहियूं ॾाढा हुननि जा मज़ाहिया किसा आहिनि जेके हैदर खे ख़ासि करे घणा यादि आहिनि कादरी साहब पहिरियों त मां उन्हनि नाज़रीन खे ॿुधाईंदो हलां त रिश्ते में मुंहिंजा फादर इन लॉ थियनि
ऐं माशाल्लाह अलाह साईं उन्हनि खे जन्नत फिरदौस में जॻह अता कंदो। आमीन। जॾहिं उहे हिन दुनिया मां विया आहिनि त असां जेके बि यकीन कर पाण तव्हां असां सभु उन्हनि सां हिकिड़ो ई रिश्तो हुयो जो असां पाण खे अकेलो अकेलो महसूसु कंदा आहियूं। अहिड़ो हिकु त ब्रॉड माइंडेड ऐं कुशादा दिलि, हिकिड़ो दरिया दिलि कुशादा दिलि इंसानु तमामु असां सां वेंदो असां जेतिरो ई हूंदो पोइ असां चवंदा यार तव्हां असां खां वॾा चवंदो अरे वॾो न आहे मुंहिंजो गेटअप आहे आया तव्हां जेतिरो ई। हिकिड़े दफ़े यादि आहे हूअं त खोड़ ॻाल्हियूं आहिनि कादरी साहिब जन जूं, हाणे हिते त टाइम तमामु थोरो हूंदो। असांजो आहे कैमरामैन शबीर संजराणी, हू शबीर संजराणी कपिड़ा पाईंदो तक़रीबन ईअं न हींअर मूंखे बि पेंट पातल आहे, हितां थोरी फाटल आहे, पाजी पाजी हुनजो असां चवंदा हुआसीं न हितां थोरी पेंट मुंहिंजी फाटल आहे, त हुनजो सॼा ईअं फाटल पाईंदो हुयो नए ताज़ो मोटरसाइकिल त ऐं वरी नेकर टाइप हिकिड़े दफ़े पातल हुयसि त डेली जो तव्हांखे ख़बर आहे सभिनि खे पर नाज़रीन खे थो ॿुधायां उन असांजे दोस्त जो जेको कैमरामैन रहियो उनजो गेटअप इहो मतिलबु ड्रेसिस रही ईअं आहिनि, हू ड्रेसिंग कंदो ई हुयो। त हिकिड़े दफ़े असां अचूं पिया त कादरी साहिबु हिननि खे ॾिठो हीअं चएसि त हुजाइती अंदाज़ में कादरी साहिबु सभिनि सां ॻाल्हाईंदो हुयो जीअं सोराब ॿुधायो हेॾे हेॾे ॻाल्हि त ॿुधो ईअं माना ॻाल्हाईंदो। त हीअं ॾिठईंसि, हीअं ॾिसी करे पहिरियों त चयईंसि हेॾे ॻाल्हि ॿुधो हेलीकॉप्टर तां किरियो आहियां वरी सॾु कयईंसि हेॾे वरी आयो। हाणे हिन कपिड़नि खे ॾिसी करे चएसि थो इहो मां वटि 70 वारे ॾहाके जूं पुराणियूं जींसूं पयूं अधु भाउ में वठंदे मां त चवां उहो अधु भाउ में छो चए चऊं ई फाटल त पाईंदो हुनखे फाड़े करे बसि पाईंदो हिनजो बि कमु थींदो असांजो बि थी वेंदो। सो अलाह सही हुनखे वॾो किसो ज़बरदस्त हिकिड़ो जेको चए पियो त अदाकार ते दिलीप कुमार ते ॻाल्हि शुरू थी। पाण जो तव्हांखे ॿुधायां पियो त उन आर्टिस्ट चयो हर कंहिंजी पसंदि हूंदी आहे, उन चयो त दिलीप कुमार मूंखे सुठो एक्टर न लॻंदो आहे, मूंखे पृथ्वीराज वणंदो आहे। हाणे दिलीप कुमार जो फैन कादरी साहिबु, मां वरी थोरो पृथ्वीराज ख़ुदि दिलीप कुमार जो शरारत मूंखे थोरो सुझी, मां वरी कादरी साहिब खे वञी ॿुधायो, कादरी साहिब खे ॿुधायां वञी। अच्छा उहो एक्टर बि ॿुधायांव तव्हांखे मां, असांजो सीनियर मोस्ट एक्टर मां ॾाढो उन्हनि खे लाइक कंदो आहियां, अख्तर खोखर साहिबु। अख्तर खोखर साहिब जन चयो त मतिलबु मां दिलीप कुमार खे न पृथ्वीराज खे पसंदि कंदो आहियां। मां वरी शरारत सुझी त कादरी साहिब खे ॿुधायो, मां कादरी साहिबु दिलीप कुमार सुठो एक्टर न हुयो छा? चयो हुयो कमाल एक्टर हो। मां चयो अख्तर खोखर साहिबु चए थो त दिलीप बि को एक्टर हो, त हीअं करे चयईं इहो अख्तर दिलीप ते थो ॻाल्हाए छा? त मां एतिरो खिलियुमि, मां वञी अख्तर खोखर साहिब जी ॻाल्हि कई, मां साईं कादरी साहिबु खां ॿुधायमि तव्हां वारी ॻाल्हि, तव्हां दिलीप को एक्टर आहे, मां अख्तर खोखर साहिबु ईअं थो चए त कादरी साहिबु ईअं चयो आहे त दिलीप ते थो ॻाल्हाए छा? त मज़ाक वरी उन अख्तर खोखर अञा डबल मज़ाक कई, कादरी पाण कहिड़ो एक्टर आहे? त ईअं चई त मां वरी वञी शरारत सुझी सिधो वञी कादरी साहिब खे ॿुधायो, मां कादरी साहिबु हो त चए थो कादरी पाण कहिड़ो एक्टर आहे? त ईअं ॾिसी खिली चए थो असांखे ई न सम्झी सघियो आहे दिलीप ते कीअं पोइ ॻाल्हाए। माना दिलीप जे परस्तार खे न सम्झी सघियो दिलीप वरी जॾहिं मां अख्तर खोखर साहिब खे ॿुधायो, अख्तर खोखर साहिब बि पाण खिले ॿूटा पिया, एॾो हिकिड़ो बहितरीनु लम्हा हूंदा हुया इहे अख्तर साहिब वारा या कादरी साहिब वारा जेके बि असांजा सीनियर आहिनि, उन्हनि सां वेहंदे छा त ज़िंदगी माशाल्लाह गुज़रंदी हुई। हक़ीक़त इहा आहे जेके सीनियर असांखां हलिया था वञनि न पोइ सच ॻाल्हि इहा आहे त उन्हनि जी कमी जेका महसूस ई थिए न। वही तकिड़ो साहिबु तव्हांजी शाइरी तक़रीबन सभिनी सिंगर्स ॻाई आहे, मेल तोड़े फीमेल। तव्हांखे ख़ुशी कहिड़े वक़्तु थींदी आहे जॾहिं फीमेल सिंगर तव्हांजी शाइरी ॻाए या मेल सिंगर? मेल ॻाए। मेल ॻाए, फीमेल ते छो माना? का गुलूकार जेकॾहिं तव्हांजी शाइरी ॻाए न त असां लाइ फ़नकार सभु हिकु जहिड़ा न खे तव्हांखे मज़ो वधीक में ईंदो आहे मेल में मर्द सिंगर ॻाए जो तव्हांजी लेडीज़ माना न हूंदी आहे या बसि भले ॻाए अखियुनि ते। अच्छा पर तव्हांखे ख़ुशी वधीक हुन महिल महसूसु थींदी आहे मेल सिंगर? मेल सिंगर। अच्छा माशाल्लाह ॾाढो। अरे ॿई अची आहे रोदा दारो सारो कोई मेरा यार हो सही उन्हें को सलाम दे दे, उन्हें को सलाम दे दे।
किती काल देस बैठा रोंदा ज़ारो ज़ार हो सही ओए मेरा यार हो सही उन्हें को सलाम देवे उन्हें को सलाम देवे अटे बद बड़ा अटे बद मेरी मर्जी है को क्या है मैं जिन ताड़ पाजा फनकार होया त बस आगे ये तो बताओ सोराब ए भी गाए तो वो मुझे ख्याल में खैर में गाए तो जब ताजो करो में पूरो होयो हरु असल में असां सभु सुरीला आहियूं न इन करे असांजे विच कोई बेसरावी होवे असां तव्हांखे इहो ॿुधाइण पिया चाहियूं सर जी सर त असां हेतिरा सुर में ॻायूं था त बि असां प्रोफेशनल नथा कयूं हे त ॿई अची विया मेल फीमेल जी ॻाल्हि पई हले ॿई जी सर माशाअल्लाह शेपर बुझा जो बुझा बि केरु आयो तव्हां लेडीज़ आहियो मर्द आहियो छा आहियो तव्हां सर मैं आप शायर होंदा हम पिछे वाला सिंगर थे पिछे वाला ये हालत थी न पोइ तव्हां ड्रेसिंग कहिड़ी कई माने हेठि माई मथे मर्द ड्रॉ ते बेसरा हम मैं अच्छा लाइव लगा सकता हम सीढ़ियां पस वे दिया माने वडा कुटिया में को बेरोजगार थी गया ये हालत थी गई है शेपर फेल जी छो विया मैं तव्हां मोटरसाइकिल ते आया न समझी शेपर जे आगुले में बोआरी भैया तू चुप कर रे किल्ली दा पुट यार ॿी ॻाल्हि ॿुधे जी सर अॼु पहिरियों दफ़ो न वणे छे आगुरे में बुआरी पई हालत या खैर खुश लगे माशाल्लाह ईदा प्रोग्राम कर देख मेरे बोला राम कर अच्छा गड़े पर कारणे उधर मिस कॉल दे गरुड़ा ये गर्मी में भला ये टोपी छो पाया हो सियारे वाली गर्मी में टोपी पाया हो सियारे वाली गरम टोपी पाया है बार बरसात थींदी पई है मैं सर पुस विया तो ऐसी जल्दी खड़ी है ये तेर मैं टोपी पा तव्हां जी हालत के कहिया ही हालत के कहिया तव्हां जी पेरनि में चप्पल भी ना है बस दरवेश थी गए असां वॾे शहर हसे असां को यकीन करे अगे असां मिस कॉल ते न हूंदी हसे उन्हें असा को मिस कॉल फोन ते पई थी ये रखी है बार बार दे दियो कहंदी मिस कॉल 50 फोन करते पहुंच वेंदो मिस कॉल क्यों दी घर पहुंच वेंदो पिछो आदे में प्रोग्राम ईद दा इते आ वेंदो तव्हां इहो तकड़ में पाई माईया कपड़ा बस मेरे कपड़े इस्त्री न थे अलहम पोइ भला तव्हांखे त घुरायो कयां तकड़ में अची वियो मिस कॉल अच्छा ठीक है के मिस कॉल ॾिनी तव्हांखे अरे के डायरेक्ट ॾिनी आहे या के मिस कॉल की असिस्टेंट वॾो आर्टिस्ट आली गुल वाला अगला मिस कॉल दे दे आवे थे मिस कॉल ते बंदे आवे थे अस आप आयो तुसा सा इज्जत नहीं कर दे वडी गाल है यार न तुसा मिस कॉल दी न फोन कीती अस आप आयो तुसा इज्जत है ना यार हाणे तव्हांखे चांहि बि पियाणी पवंदी इज्जत ते को देंदे पैसे तो चाह पिलेंदे पैसे एक वधी क्या खपे खुश करे मैं पर हिनखे चांहि छाणे न ॾिजांसि छाणी पंहिंजी लॻल अथसि न छाणी छाणी को देंदे सामने कोई छाणी नहीं घुमाईंदो बिस्मिल्लाह अल्लाह तुसा खैर रखे माशाअल्लाह हेठि धी मथे पी यकीन करे इन वात सां तव्हां कुआ पकड़ींदा हुआ मसला है कि मैं बंदे हंसे नहीं मां पहिरियों ख़बर छा सम्झो मां जो चक में अबाबील पखी खणी आयो आहे मैं कहा भाई साहब तुसा बड़े शायर वाला तुसा को इज्जत देवे मैं तुसा बड़े गाने सुने हम शायरी की है वाला तुसा सिंगर थे हो मैं वो तो छत ते खड़े गाना हा गाया लॻण उॾाण जे बहाने कोठे ते चढ़ी वियुमि यार जे दीदार में मैं मशहूर थे हा में ता मॉडलिंग भी कई बिनी एक वो गाना हा सेंदा जलाल चंद दी की कॉपी की उथंदे वेहंदे हुस्न वारनि जो मुंहुं ॾिसण त बस ये मशहूर थे है अल्लाह को हयाती दे मैं ही हम आप मैं आप ईअं जी मैं आप ही हम तव्हां बि ईअं ई आहियो सर मैं शायर हम वाला सिंगर थियम बाद चे कपड़े पाने पे तव्हांजी शाइरी त असां ॿुधी न आहे कहिड़े सिंगर ॻाई आहे तव्हांजी शाइरी हुननि जी शाइरी असां ॿुधी आहे शमन मिराली हुननि जी शाइरी ॻाई आहे मुमताज़ मोलाई ॻाई आहे सभिनी ॻाई आहे किती काले वेस बैठा मेरा कलाम है तव्हांजो हाँ मेरा कलाम हिकिड़ा ॿिया कलाम है गुलन वारी घिटी में घर मेरे महबूब दा मेरा कलाम है उहे जेको आहे कहिड़ो जेको गुलन वारी घिटी में घर महबूब दा मेरे दिल भर दी है घिटी के ने पियो दी न गुलन जी घिटी गुलन वारी घिटी में घर सजण जो मुझो कलाम है बस हो अनवर कमरानी बस शायरी में दी
आखिर मेरा अकल आवे एक घिटी मेरे दिल पर अनवर कंबरानी ये जो न? अनवर कबड़े वो अनवर त कंपराणी दा आहे ये गुलन वारी घिटी में उहो चए थो पाण वेठो यार आहे दिल शायदि। भरदा मां वठो मुझे पाण हिननि शाइरी अच्छा कई। तेरे मैं अपना समझा यार तव्हां सम्झो नथी तव्हां बि माना फनकार हो जी सर मैं हम हम और कौन नाम लॻी त नथो तव्हां फनकार हो छॾे वई बस क्या सिंह होंदे फनकार क्या होंदे हुन बि हिकिड़ा मिंट हिकिड़ा जी सर। मिंट यकीन नथो अचे हुन थोरा गा ॿुधा त माज़ी तूं फनकार था रख हा एक शहर तो पक्का आइंदा है मैं को हा हाँ मैं खोलो माफ करें यार जिंदगी खराब जगह है यार होवे लजपाल मैं दुश्मन थींदी है अपना हाथ लग गया मेरा खुलेला यार होवे लजपाल होवे उत यारी लावण जस है यारी लावण तोड़ निभावण साकू पीर फरीद दा दसे माही वे साकू पुल ना जावी अल्लाह दा नाई भेर न पावी माही वे साकू पुल ना जावी अल्लाह दा नाई भेर न पावी लंबिया उड़ीका दिन रात दे माही वे माही वे साकू पुल ना जा घणा पैसा थिया बस देख के दे मैं गरीब बंदा बस किराया करवा जा मां हिनखे हाणे सुञातो आहे हिन जो फोटो यार गिराक पट जे पुठियां छापियल हूंदो आहे न उहो ॿारनि खे पेट जे सूर खां जेको पीआरिबो आहे उहो फोटो आहे सेम बस इहा मशहूर हसे असां न इहा हिन बेइज़ती कई ये मुफ्त अचण जी बेइज़ती थी वञो मुफ्त में अच्छा मिस कॉल वाले खुद बेइज्जती नहीं करेंगे हम मुक्त चला थे साईं दीदी पड़ी वही हिकिड़ो साहिबु ॾिसो था न इहो तो पेट लेडीज़ जोड़ो बि पाराए थो गुरबत है था लेडीज माई जोड़ा मथे मर्द हा गुरबत जी त साईं शो में आख़िरी कुझु लम्हा आहिनि असां पुछंदा आहियूं पंहिंजे महिमाननि खां कीअं लॻो शो में अची बस बस चंगा लगा शो तो सादा तव्हां खां न पुछियो वही त हिकिड़ो साहिब खां पुछियो अच्छा मैं फनकार न तमामु सुठो लॻो ख़ासि करे धरती टीवी पूरी सथ जो खुरातो या खेमत साहिब जो हैदर भाउ जो अलीगुल साहिब जो सौरभ सुब्र साहिब जो नजमा कावश साहिबा सभिनी थोरातो आहे ख़ासि करे ॾिसंदड़नि जो जिन असांजे शो में इंजॉय कंदा आहियो तव्हां घणो इंजॉय कंदा छो त पुराणा दोस्त आहियो हुजत बि हूंदी आहे देखो अल्लाह इज्जत दे मैं हिक यार वरी छा त यकीन करे मैं जिंदगी कहीं पादे को पहली चुमी दी थी मेरा प्यारा फनकार सिंधा में सलाम पेश करे ना अब बर्दाश्त की हद होंदी है यार साईं तव्हांखे कीअं लॻो हैदर कादरी साहिबु हिन शो में तव्हां होस्टिंग बि कई कुझु अर्सो वरी इंटरव्यू बि कयो अॼु बाक़ाइदे गेस्ट थी वेठा हो साईं तव्हांखे इहो ॿुधाईंदो ला जेकॾहिं इन जो जवाबु आहे टाइटेनिक फिल्म तव्हां ॾिठी सघो उन टाइटेनिक जो ॿेड़ो जॾहिं टुटंदो क्रैश पियो थिए तबाह पियो थिए त सभु माण्हू भॼनि पिया के काॾे हर को पंहिंजी जान पियो बचाए को काॾे पियो भॼे को काॾे पियो भॼे पर उन फिल्म में तव्हां ॾिसंदव त कुझु माण्हू जेके उन्हनि जा जेके जहाज़ जी टीम जा माण्हू हुया पायलट हुया उहे सॼो उन्हनि जो क्रू उन्हनि में ॾिसंदव त के माण्हू हुते बीह करे ॿुॾंदड़ ॿेड़े में वायलिन पिया वॼाइनि वॼाइनि पिया म्यूज़िशियन जेके हुया हा वायलिन पिया वॼाइनि ताकी हुननि खे ॾिसी करे हौसला वधे। जेको ॿियो माण्हू चए यार हे त नॉर्मल बीठो आहे को मसइलो त न आहे अलाह ख़ैर कंदो माना तव्हां उहे माण्हू आहियो तव्हां सभई जो कहिड़े बि हालातनि में तव्हां अहिड़े क़िस्म जा प्रोग्राम करे सच ॻाल्हि इहा आहे मतिलबु क़ौम खे या माण्हुनि खे पंहिंजनि खे पंहिंजी टीम खे ॿुधाईंदा आहियो त को मसइलो कोन्हे असां जॾहिं खिलूं था त के बि परेशानी कोन्हे सुभान अल्लाह एक ताली यार दे तव्हां खां साईं पुछियो ई न मां छा
जे ॻाल्हि पुछे त मैं करां ॻाल्हि बेइज़ती करे विच इन तू ये थी मुफ्त जो अचण हलो ॿुधायो छा चवण था चाहियो छा चवण था चाहियो यकीन करे तो सारे प्रोग्राम आज में बड़ी खुशी थी है मेरा यार मेरा दिलबर अस सिंध दा ए दादला फनकार सिंध दा वही दकड़ा मैं को दादला फनकार सॾींदा कि हर दिल अजीज बंदे टेंशन नहीं खणदा है घणे फनकार टेंशन लिखावण चढ़ गए वो चाहे टेंशन वधी अकुला रह गए मैं खुदा दी कसम है मेरी बाप जी गाल तू खस की दी है त हाणे आख़िर में साईं वही धकड़े साहब कलाम ॿुधूं को ज़बरदस्त महिरबानी विंदे महिरबानी नाज़रीन हिते असांजे लाफ्टर हाउस शो पंहिंजी पजाणी ते पहुचे थो धरती टीवी ऑफिशियल ते असांजो ही शो अपलोड थिए पियो तव्हांजा कमेंट्स में अचनि पिया हिन चैनल खे लाइक कयो सब्सक्राइब कयो शेयर कयो ऐं वही धकड़ो साहब जो बि चैनल आहे यूट्यूब जो उन्हनि खे बि वही सब्सक्राइब तकड़ो कयो ऑफिशियल यूट्यूब चैनल वही धकड़ो ऑफिशियल नाले सां यूट्यूब चैनल आहे उनखे सब्सक्राइब उनखे लाइक कयो सब्सक्राइब करो तव्हां नवां कलाम वही धकड़ो साहब जा उन ते तव्हांखे ॾिसण लाइ ॿियनि मिलंदा फनकारनि जा बि ॿियनि फनकारनि जा फनकारनि बि जेके तव्हांजी शाइरीअ में ॻाया मुंहिंजी शाइरी में मुंहिंजी कंपनी आहे वहीद इंटरप्राइज़िस वाह वाह त हाणे साईं तव्हां असांखे कलाम ॿुधायो आख़िर में त असां पोइ घर वञूं आख़िरी गीत ॿुधाईंदुसि ख़ुशीअ जो गीत आहे डॉक्टर मुश्ताक शेख साहब जो आहे तव्हां सभिनी दोस्तनि जी नज़र कंदुसि ज़बरदस्त ताड़ियूं मूंखे तुंहिंजी यार मोहबत जो कसम मूंखे तुंहिंजी यार मोहबत जो कसम तू ही दिलबर तू ही मुंहिंजो आसनम तू ही दिलबर तू ही मुंहिंजो आसनम मूंखे तुंहिंजी यार मोहबत जो कसम तू ही दिलबर तू ही मुंहिंजो आसनम तू ही दिलबर तू ही मुंहिंजो आसनम पंहिंजे अखिड़ियुनि में सदा तोखे पसां तो सिवा कंहिंखे न मां कॾहिं ॾिसां पंहिंजे अखिड़ियुनि में सदा तोखे पसां तो सिवा कंहिंखे न मां कॾहिं ॾिसां तो त चाहत आ शुरू तो ते ख़तम तो त चाहत आ शुरू तो ते ख़तम तू ही दिलबर तू ही मुंहिंजो आसनम तू ही दिलबर तू ही मुंहिंजो आसनम मूंखे तुंहिंजी यार मोहबत जो कसम तू ही दिलबर तू ही मुंहिंजो आसनम तू ही दिलबर तू ही मुंहिंजो आसनम रात चांडो किए जड़ो ही रंग थई मूंखे मोहे पांजो क्यों त मलंग थई रात चांडो किए जड़ो ही रंग थई मूंखे मोहे पांजो क्यों त मलंग थई मुंहिंजो तोखे ॾिसण सां थी वियो होश गुम मुंहिंजो तोखे ॾिसण सां थी वियो होश गुम तू ही दिलबर तू ही मुंहिंजो आसनम तू ही दिलबर तू ही मुंहिंजो आसनम मूंखे तुंहिंजी यार मोहबत जो कसम तू ही दिलबर तू ही मुंहिंजो आसनम तू ही दिलबर तू ही मुंहिंजो आसनम
ही मुश्ताक तुंहिंजो थी वियो अज़ल खां ओ शाक तुंहिंजो थी वियो मुश्ताक ही मुश्ताक तुंहिंजो थी वियो अज़ल खां ओ शाक तुंहिंजो थी वियो हीअ हयाती नाव तुंहिंजे मां कयमि हीअ हयाती नाव तुंहिंजे मां कयमि तूं ई दिलबर तूं ई मुंहिंजो आसनम तूं ई दिलबर तूं ई मुंहिंजो आसनम मूंखे तुंहिंजी यार मोहबत जो कसम तूं ई दिलबर तूं ई मुंहिंजो आसनम तूं ई दिलबर तूं ई मुंहिंजो आसनम तूं ई दिलबर तूं ई मुंहिंजो आसनम तूं ई दिलबर तूं ई मुंहिंजो आसनम